याकोत्सिक हिकु अहिड़ो शहर आहे जंहिंखे दुनिया जे सभ खां थधनि शहरनि में ॻणियो वञे थो, छो त हिन शहर में सियारे में गर्मीपद काटू 50 डिग्री सेंटीग्रेड ताईं अची वेंदो आहे। रूस जे खिते साइबेरिया में वाक़िअ शहर याकोत्सिक में अहिड़ी थधि पवंदी आहे जो दुनिया जे ॿियनि शहरनि जी थधि हिन जे ज़रे बराबर बि नाहे। इहो ई सबबु आहे जो हिन खे बर्फ़ जो शहर चयो वेंदो आहे। ताज़ो हिन शहर में गर्मीपद काटू 50 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। याकोत्सिक में हलंदड़ हफ़्ते गर्मीपद काटू 50 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, जंहिं सबबु गैर मामूली थधि पइजी वई आहे। मुक़ामी मौसमियात खाते शहरनि खे ख़बरदार कयो आहे त हिन भेरे गर्मीपद काटू 62 डिग्री सेंटीग्रेड ताईं बि रिकॉर्ड करे सघिजे थो। हेल ताईं हिन शहर में सभ खां घटि गर्मीपद फरवरी 1987 में काटू 65 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो हो। मॉस्को जे ओभर में 5000 किलोमीटर परे वाक़िए हिन शहर में अक्सर गर्मीपद काटू 40 डिग्री सेंटीग्रेड खां हेठि हूंदो आहे। हितां जा रहवासी पाण खे गरम रखण लाइ वॾा एहतियाती उपाउ वठंदा आहिनि। हिकु रहवासी मूजिबि अवां मौसम सां विड़ी नथा सघो। अव्हां खे या त इन मूजिबि लिबास पहिरणो पवंदो या वरी असरनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। हिन शहर में हिकु मुक़ामी मार्केट में ॼमियल मच्छी विकिरो कई वेंदी आहे। उतां जी हिकु औरत चवे थी त लिबास जा केतिरा ई तह ज़रूरी आहिनि। असां कंहिं गोभी जी तहनि वारो लिबास पहिरींदा आहियूं। 2018 में हिन शहर जी मौसम एतिरी थधी थी वई हुई जो माण्हुनि जूं पिंबड़ियूं बि ॼमी वयूं हुयूं। हिन शहर जी आबादी 10 लख आहे ऐं हिते सियारा वॾा थधा हूंदा आहिनि। रूस हूअं बि थधो मुल्क आहे। हिते एतिरी थधि हूंदी आहे जो कंहिं इमारत या क़बर लाइ खोटराई करण बि वॾो मसइलो हूंदो आहे। सियारे में हितां जहाज़ बि नथा गुज़री सघनि ऐं फ़सुलु पोखण बि नामुमकिन आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk